असां माण्हू आहियूं, असां मिस्किन माण्हू आहियूं, असां पोलत माण्हू आहियूं। असां न को कंहिं वॾेरे जा, न पीर जा, न सरदार जा, न कंहिं सैयद जा, न कंहिं असां अते ई अतीअ जा ग़ुलाम आहियूं। जो तव्हांजे सॾ में सॾ ॾेई असां चवंदासीं त महिरबानी करे असां ते कुर्ब कयो, असां ते लख तव्हांजा थोरा थींदा, छाजा थोरा ऐं असां थींदा। तव्हां इन माण्हुनि खे ज़लील कयो, तव्हां इन माण्हुनि खे कलाकनि जा कलाक रस्तनि ते ख़्वार कयो, तव्हां पंहिंजे हाउसनि जे आॾो मोटर साइकिलनि जूं कतारूं बीहारायो। तव्हांजो जॾहिं हितां खां हिकिड़ो वक़्तु गुज़रे त तव्हांजे साम्हूं ही जेके ग़रीब मिस्कीन पोयत माण्हू आहिनि, इहे लखनि जे तादाद में चौकनि ते ज़लील ऐं ख़्वार थियनि। तव्हांजा हिकिड़ा चापलूस क़िस्म जा टके जा जेके भाड़े ते रखियल माण्हू आहिनि, उहे बि हिन माण्हुनि जी फोन न खणनि ऐं असां चऊं त तव्हां असांजा साईं आहियो। छो आहियो तव्हां असांजा साईं? केर बि असांजो साईं कोन्हे को। हीअ धरती लतीफ़ जी सचल जी नगरी आहे, हीअ धरती सूफ़ियुनि जी नगरी आहे। असां इहो तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं, जेकॾहिं तव्हांखे ज़रे जी ग़लतफ़हमी आहे, 18वीं सदीअ में इटलीअ में जेके कोयलनि जे खाणनि में कमु करण वारा मज़दूर हुआ, उन्हनि गेरी बाल्दीअ जे अॻवाणीअ में पहिरियों चकर इहा डिमांड कई तारीख़ में त असांजे कोयले जे खाणनि में कमु कंदड़ जेके मज़दूर आहिनि, उन्हनि जी उजरत खे वधायो वञे। ज़ालिम हुकुमरान हुआ, मुराद शाह जे नस्ल जा के वॾा हुआ, उन्हनि खे ॻाल्हि महसूस कराई त तव्हां छा आहियो, चंद मुलाज़िम आहियो, हथ कारा, मुंहं कारा, झोलियूं कारियूं, तव्हां असांखे छा कंदव? हू जेके गेरी बाल्दीअ जे जोज़फ नज़ीरीअ जे अॻवाणीअ में माण्हू निकिता, उन्हनि एहतजाज कया। उन्हनि ते इटलीअ जे फाशिस्ट हुकुमराननि जेको गोलियूं हलायूं सिधियूं ऐं उहे मज़दूर शहीद थिया। उन्हनि शहीदनि जे रत में पंहिंजूं शर्टूं मोड़े रेड शर्ट तहरीक हलाई, जंहिंजे नतीजे में सॼी दुनिया जा जेके पोरिया तवार उन्हनि खे हक़ मिलिया। ॻाल्हि पहुती जर्मनीअ में गेरी बाल्दी जे अॻवाणीअ में जेके कार्बनी तहरीक हलाइण वारा माण्हू हुआ, उन्हनि उहा गाड़ी रेड शर्ट तहरीक खे अॻिते खयो। इहा ॻाल्हि पहुती अमेरिका में 1 मई ते। तव्हां सभु वाक़िफ़ हूंदव त 1 मई 1886 ते जेको USA में जेका मशहूर हे मार्केट हुई, उन हे मार्केट में लखें जेके पोयत हुआ, उन्हनि इन जे लाइ एहतजाज कयो हो त असांखे 16 कलाकनि जे बजाय 8 कलाक कमु करण जी इजाज़त ॾियो, असांजो उजरतूं वधायो। हुननि चयो त तव्हां छा आहियो, 2-3 माण्हू आहियो, 8-10 माण्हू आहियो, तव्हां असांखे छा कंदव? असां वटि तोबूं आहिनि। हिते कंहिं दोस्त चयो त असांखे नवां बम हणो, नयूं गोलियूं हणो, अदा नयूं हणो, पुराणियूं हणो, जहिड़ियूं वणियूं तहिड़ियूं हणो। पर असां उन्हनि जेके हे मार्केट 1 मई जे मज़दूरनि जो तसलसल आहियूं, असां पोरियत आहियूं, असां कोन था ॾियूं तव्हांजे नवनि पुराणनि मिसाइलनि खां, असां तव्हांजे नवनि पुराणी गोलियुनि खां कोन ॾियूं जेको वणियो कयो। असां इहे पंहिंजी तहरीक पोइ त कोन ठाहींदासीं, असां विढ़ंदासीं। हिते साम्हूं जेको बि ईंदो उनखे ईअं ई ॿुधणो पवंदो, असां इन ई जज़्बे सां अॻिते वधंदासीं। इहा ॻाल्हि चीन में पहुती, इहा ॻाल्हि वियतनाम में पहुती, सॼी दुनिया में पहुती। रूस में पोरियतुनि जो इनकलाब आयो, उन्हनि इन ई ज़ालिमनि फाशिस्टनि सां मुहारो ॻाए। हज़ारे साल जे जेका रूसिन में जेका शहनशाहियत हुई, उन जा तरावेड़ कई। तव्हां छा आहियो? तव्हां 50-60 सालनि जा वॾेरा आहियो, 50-60 साल जा हूंदा। तव्हांजा जेके छाड़ता आहिनि, उन्हनि खे 10 साल बि कोन थिया आहिनि, जिन पेजारूं वरितियूं आहिनि। वो त हज़ारे सालनि जा शहनशाह हुया, असां उन्हनि जी तरावेड़ कई। तव्हां कुझु बि कोन आहियो, असां में वॾी ताक़त आहे, असां में वॾी गद्दी आहे, असां विढ़ंदासीं, असां विढ़ी पंहिंजो हक़ वठंदासीं, असां तव्हांखे मिनथूं करे कोन वठंदासीं। तव्हांजी महिरबानी।